सोबुदिरो में अॼु पीपी तालुका सदर एजाज़ अहमद खोड़ो जी रिहाइशगाह ते ॻोठ हाजी मोहम्मद ताहिर खोड़ो में पाकिस्तान पीपल्स पार्टी तालुका सोबुदिरो जे 10 यूसीज़ टिन टाउन सोबुदिरो टाउन हिंगोजा टाउन राणेपुर ऐं टिन्ही टाउन जे वार्डन ज़िले काउंसिल चेयरमैन वाइस चेयरमैन जे फार्म भरींदड़ उम्मीदवारनि समेत पीपी जे सभई कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते पीपी एमएनए सैयद जावेद अली शाह जिलानी, पीपी एमएनए डॉक्टर मेरीन भुट्टो, पीपी एमपीए गज़ाला सियारी ॿियनि बल्दियाती इलेक्शन में फार्म भराईंदड़ उम्मीदवारनि ऐं पीपी वर्करनि सां बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां गॾु जाणियूं कयूं। उन मौक़े ते पीपी अॻवाननि चयो त सिंध जो अवाम शहीद भुट्टो ऐं शहीद राणी बेनज़ीर भुट्टो सां बेपनाह मुहबत करे थो। पीपल्स पार्टी जमहूरी पार्टी आहे जेका अवामी हक़नि लाइ जिदोजहद करे रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।